माता अनुसुया आई। बाबा अचो अचो, तव्हांजो स्वागत आहे। भोजन ठाहे ॾियां कि कुछ मिठो ठाहे ॾियां तव्हांखे? कहिड़ी सेवा कयां भगवान? चवनि था हा हा सेवा कयो, लेकिन असांखे निर्वस्त्र तव्हांखे दान ॾियणो पवंदो। कोई संत महात्मा अहिड़ी ॻाल्हि नथो चई सघे कि बिना कपड़नि जे तूं मूंखे दान ॾे। माता अनुसुया चयो कि केरु था थी सघनि? पातिव्रत धर्म अगरि मां पतीअ जो निभायो आहे, पंहिंजे पति अत्रीय जे अलावा काई ॿी टी जॻह मुंहिंजी कोन्हे, उनखे भगवान पूर्ण सम्झो आहे, त मूंखे इहे टई स्वरूप प्रकट थी वञनि। अहिड़ो वचन करे नेत्र बंदि कया, टई साधुनि जो दर्शन थियो, ब्रह्मा विष्णु महेश भगवान की। तुरंत समझी वई, मुस्कुराए पई कि बसि एतिरी सी ॻाल्हि आहे। हा अचो अचो, तव्हांजो स्वागत आहे। तॾहिं माता वरी ॿियो वचन थी चए, अगरि मन वच कर्म सां मां पंहिंजे पतीअ जी दासी आहियां, अगरि मां पातिव्रत धर्म में प्रतिशत 0.1% 1% बि अगरि मां कॾहिं मन सां बि सपने में बि उल्लंघन न कयो आहे, पूरो पूरो पातिव्रत धर्म जो पालन कयो आहे, त प्रभु उन शक्तिअ जे द्वारा अॼु हे त्रिदेव जेके आहिनि हिकु हिकु ॾींहं जा शिशु ठहिजी वञनि। शिशु यानी सम्झो था, ॿार वॾा हूंदा आहिनि, शिशु यानी जेके पैदा थिया आहिनि, नवजात, जस्ट बॉर्न। एतिरो चवण ऐं ब्रह्मा विष्णु महेश शिशु थी करे उहा उहा करण लॻा। बोलो अनुसुया मैया की जय। घणे प्रेम सां उन्हनि खे गोद में विहारियो माता। वो बालक ई ठहियल रहिया महाराज, उन्हनि खे खीर पीआरियो, झूले में झुलायो। समय गुजरियो त माताऊं त्रिदेवियूं हैरान थियूं कि पति विया त उहे वापसि ई न आया, परीक्षा वठण विया या काॾे वञी जीरो गुम थी विया, काॾे अंतर्धान थी विया, काॾे हली विया, वरी कोई भक्तनि जे पोयों हली विया, छा थियो? तॾहिं ध्यानु लॻाए ॾिठूं त अरे त ही त नज़र ई नथा अचनि। काॾे विया? कि सतीअ ॾे विया। अची करे उते सती खे चवणु लॻियूं, असांजा पति आया, वापसि न आया आहिनि। छो आया तव्हांजा पति? कि तव्हां खां परीक्षा वठण जे लाइ, कृपा करे तव्हां असांखे ॿुधायो। माता मुस्कुराए करे चए थी, घबरायो न, तव्हांजा पति जेके आहिनि न हिन घर में ई। ॻोल्हण लॻियूं, अरे हिते त कोई आहे, कोई पुरुष ई कोन्हे, ये पुरुष कोन्हे, शिशु त आहिनि। ओ ॾिसो झूले में टे शिशु झूलनि था। उहो जो माताउनि ॾिठो त हा जय हो भगवान, बसि इहा ई लीला बाक़ी तव्हांजी। हा बढ़िया झूल झुलैया था कयो तव्हां, तव्हां एतिरा शिशु थी वेंदव हिकु ॾींहं जा, त सृष्टि केरु हलाईंदो? हथ जोड़ियऊं, माता तूं धन्य आहे। असां ई चाहियूं पिया त तुंहिंजो पातिव्रत धर्म असां ॾिसूं, वे टई लोक ॾिसनि त तूं केॾी शक्तिशाली नारी आहे, कि पातिव्रत धर्म में कहिड़ी ताक़त आहे। असां सम्झी वियासीं, हे संसार बि सम्झियो। असां तोखे वरदान थी ॾियूं, जुग जुग तुंहिंजी कीरत अमर रहंदी। चवंदा आहिनि न जुग जुग जियो, इन जो अर्थ छा आहे? जंहिंजी कीर्ति युगनि युगनि तक हले, उहो जीअरो आहे। प्रहलाद महाराज, ध्रुव महाराज सभु आहिनि, ऐं ईअं न आहिनि, उहे वैकुंठ में बि आहिनि। चओ हरे राम। हाणे कृपा कयो, असांजे पतीअ खे पंहिंजे स्वरूप में वापसि वठी अचो। तॾहिं मुस्कुराए करे अनुसुया माता वचन कढी करे उन्हनि खे जॾहिं टिनी रूपनि में प्रकट कयो, त ब्रह्मा विष्णु महेश हाणे छा था चवनि? त ओ माता अनुसुया वरदान कर। अरे माता था चओ, हा तूं असांखे पंहिंजो पुटु न बणाए छॾियो शिशु ठाहे करे, हा त तूं माता ई त थी असांजी। चवनि था हाणे अगरि माता चयो त तव्हांखे मूं वटि अची करे अवतार वठिणो पवंदो। चओ हरि राम। तथास्तु। दत्त चइबो आहे ॾिनोसीं संस्कृत में, त भॻवान इहो वरदान ॾिनो त ब्रह्मा विष्णु महेश मूं, ब्रह्मा जी चंद्र रूप में प्रकट थिया, शिव भगवान दुर्वासा महाराज जे रूप में प्रकट थिया, ऐं श्री विष्णु भगवान बोलो दत्तात्रेय भगवान की जय, दत्तात्रेय महाराज जे रूप में प्रकट थिया। ये महिमा अथव पातिव्रत धर्म जे धारण करण वारे माताउनि जी। सती सावित्री जी बि तव्हां कथा ॿुधी आहे, हा न? अहिड़ी कई माताऊं, कई वृंदा माता, जंहिंजे करे भगवान खे बि शालीग्राम भरणो पियो। श्री कृष्ण गोविंद।